आया था यहाँ के उनके गिरफ्तार थे तब गोलियां नहीं मारे थे। हाशिम तो कॾहिं प्यार कयो आहे? हाँ प्यार कयो आहे पंहिंजी भूरी में सां। छो तो पछता हालत मदद थी दो। फोन करे वेठो आहे पंहिंजी भाॼो कर भेण ऐं हुनजे आशिक जो। उन ॾींहं खे तूं छा विसाईंदे ज़ालिम जंहिंखे रोशन कयो आहे ख़ुदा। जंहिंखे अखि ॾसियो ज़िंदगी खसियो मखदूम बिलावल जो मुख्तार थी हुआ सदको वञे मां प्यारा मूंखे मारे छॾई नेड़नि सां थो नेड़ मिलाए त हुन जी हदीस अल राशी वल मुजस सलाह मा हिल्लो। हाशिम खे ॿुधाइजां त दादागिरी छॾे खीर खपाइण शुरू करे। ये हथ ही कौन हूंदा।
अभी भी इजाजत बिगड़ गए थे हद गुड बनाए गए थे पिता रसूला तेरे हबीब जी सलामी दीजिए वो आराम से सलामी ये मकसद अस्सलाम वालेकुम न पर हबीब खान जी कितना चाकर करनी पवंदी मतलब तो उनके जोर पर जाना पवंदी आई जी मां चमचा गरी न कया त पो छा थींदो गरीब जो हथ हलंदो ऐं तू चमचागिरी करण ते मजबूर थी वेंदे जवान मुकाबले में बराबर आयो तव्हांजी खिदमत चाकरी असां कंदासीं कीअं था थियो सरदार तव्हां पाण में भाग पायो ऐं खई वञो खबर पजी वही तो तू जवान मुड़स आहीं पर हिते कहिड़े ॻोहनि जी सज़ा में आयो आहीं शराफत ऐं सादगी जी सज़ा कटण आयो आहियां सेठ 13 किलो दे खीर बा ठीक है यार रात में जो ॾिसी तो खीर वारो हाँ ॾिसां थो
एड़ी का वडी रिप्पा छा रिप कान्हेगा गरीब आ वेचारो हितां हुतां खीर वठी पंहिंजे यतीम सोट खे शहर में पढ़ाईंदो आहे। हाकिम खान बेसर जो सफ़ा मरीज़ थी वियो। मूं तुंहिंजी ॻाल्हि जो मतिलबु न सम्झो दोस्त दादा न। हाकिम खान जंहिं छोरीअ सुबुह सां दीदार कई न उहा हिन जी भेण आहे ऐं हीउ जेके शहर में पढ़ाईंदो आहे न उहो हिन जी भेण जो मंगेदो अथई। हाणे मूं तुंहिंजो मतिलबु सम्झो छोरी जो मुंहुं मुहांडो बि खीर ते पलियल थो लॻे। वाह जी शे आहे खीर वारे जी भेण। हाकिम आस्ते ॻाल्हाई आहे ॿुधी न वठे। हाकिम खान हिन ॻोठ जो हाकिम आहे। हुकूमत असांजी हिन ॻोठ ते ईअं दम ई कोन थींदुसि। हाकिम खान सां अख में अख मिलाए ॻाल्हाए इहो फ़ैसिलो हींअर हिते करे थो ॾेखारियां। हेठि सव लॻाऊं जिते आया हूं पाणी वारो कोन्हे छा? न रही करें देर करेंगे तो पोइ सेठ ने खीर वारे खे चओ त पाणी भरे पियारे। सिमरन न रही सरन के पानी प्यार बा तकलीफ माफ करें। हिन में कचरो आहे ॿियो पाणी भरिया। तो खेवन्य काने पर पैसे जी ज़रूरत है। हाशिम हथ कढ गिलास मां। हथ हाशिम कोन कढंदो हाकिम खान खे चओ त हथ कढे। सेठ जेको तुंहिंजो नुक़सान थियो मुंहिंजे खीर जे हिसाब कढी। खैर आहे भेण जन्नत भेण हे छा करे चई? अधा तो रड़ी एड़ी कई जो मुखा दिलो किरी पियो। ॿुधा छा थियो? निसार जो खत आयो ॿियो छा आयो आहे? निसारे खत आयो आहे निसार पाण त कोन आयो आहे न। अदा तू भले कीअं हेडी खणी रड़ कई थई थी पियो न नुक़सान। चङो वधीक मां त न पढ़ियल तू 2-3 दर्जा पढ़ियल आई न पढ़ी ॿुधा छा आहे लिखियल। अदा मां निसारे जो खत कीअं पढ़ां? घर जूं ॻाल्हियूं होटल जे सेठ जा टपाली खां पढ़ाया सही लॻंदो? शर्माइण छॾ हाणे पढ़ी ॿुधा छा लिखियल आहे। अस्सलाम वालेकुम। सोट हाशिम उम्मीद आहे त ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदो। अदा अहवाल उहो आहे त मुंहिंजी पढ़ाई मुकमल थी वई आहे। मां इंशाअल्लाह 3 तारीख़ ते ॻोठ अची वेंदुसि। अॼु जेको कुझु आहियां उहो सोट हाशिम मां तुंहिंजे करे आहियां। ऐं ख़ासि सलाम मुंहिंजी मंगेदी जन्नत खे ॾींदा इहो लिखियल अथसि न। ख़ासि सलाम क़बूल करे मुंहिंजे लाइ लस्सी मानी रख त मां खाई कुंभरनि खां किलो वठी अचां। खत मूंखे ॾे। जन्नत चरी प्यार करण वारा मुंहुं न आहिनि लिकाईंदा। सारे मूंसां वाइदो कर त पाण ॿई गॾु जीअंदासीं गॾु मरंदासीं। जन्नत निसार जो तोसां वाइदो आहे पर असांजी मोहबत जो दुश्मन केरु थींदो? सोट हाशिम चिको
असां शादी में पाण राज़ी आ। मोहब्बत करण वारनि जा दुश्मन पैदा थींदे देर नाहे थींदी निसार। मां उन्हनि जा मथा फाड़े विझंदुसि जेके असांजी मोहब्बत जा दुश्मन थींदा। जन्नत जन्नत मानी किथे आ? मां समझीस तू निसार जे ख्यालन में घुम। निसार त 3 तारीख़ ईंदो। अदा को सुभाणे निसार के स्टेशन ता वठ मां वञा। हाँ बाबा मां तो सां हलां पर उन टाइम ते मूंखे खीर ॾियणो। दादा सुभाणे मां वेंदसि। हे छा खीर घट पानी वधीक हाणे छा थींदो टेशन ते हीअं कयां जो होटल वारे खे चवां त अॼु मारी में शाक जो पानी घणो पीतो आहे तंहिं करे खीर में पाणी पची वियो आहे टेशन ते हू वेठो चरियो आहे छा जेकॾहिं ख़बर पएसि त खीर में पाणी वाला पात्र लाइ मूंखे वठे टेशन ते छा कयां काॾे वञां हिकिड़ो कमु थी सघे थो जेकॾहिं हिन में निशास्तो या चांवरनि जो घुबत ठाहे हिन में मिलाए छॾिया त खीर घाटो थी वेंदो कीअं कजे अरे खेरू हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध जेकॾहिं होटल वारे खे ख़बर पइजी वञे त मूं खीर में निशास्तो ऐं चांवर जो घुबत मिलायो आहे टेशन ते घुराए पुली रहिया आहे सुत पुत्रा हाणे छा कजे तो भला फासी आहे यार मुंहिंजो अचे पियो तूं त बीह टेशन में खेर का है छा थियो? अरे खेर कोने जुगाड़ पे सोचा जुगाड़ थे कोन तो टेशन ते छा जो जुगाड़? अरे यो खीर के बधाने जो छा जो तो करो ये ला सोन ठाई नहीं टेशन ते यार हाशिम है खीर में पानी घणो पची वयो आ हाने मां छा कया टेशन ते अरे खेरू केतरा चक्कर तो के छड़ियो आ या बेमानी न कंदो करे खीर में पानी विझण डोहा अरे बारे सुना वा केरे किताब में लिखल है त खीर में पानी मिलान डोहा चाहे चाहे ठाबिया ने तब उन में के पानी मिला बुआ लस्सी ठाए बिया गुड़ 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 तब उन में पानी मिलाए बुआ तब ये सब डोह थी टेशन ते खेरू खीर छथो खपई वा तू त बगालन में इए थो मुंजाई वनी को बातू वकील थी चंगो चंगो तू बेबारे मारू खबरू छड हाने 2 किलो खीर उधारो दे टेशन ते छो बा खीर उधारो जाए पंजे खीर में विझा न त घाटो थे तो तू पाने मोटा दींदो से टेशन ते मोट वधिक खीर ना है मोट खीर पूरो आ जेको मां होटल वाले के जिंदस वधिक खट न कर हां हां तू होटल वाले के खीर पूरो दिजे सुन जिया मां खीर में पानी विझा तो तू भी पानी विझी पूरो करी करी होटल वाले के दिजे टेशन ते मु जिंदगी में कदे भी खीर में पानी न विधो आज छो खीर में पानी विझा खीर में पानी विझण वाला दोस्त की दई समझी चंगो चंगो हाने रोड ते बिगणी तकलीफ न कर उधर मां पेरे पवंदो से आता बदलो से मेहरबानी करे मुके खीर दे टेशन ते आज तू छा कर बाबा चो त मैं कान बिड़ी
अरे खीर कुटल हो जी चवी होटल वाले के कूड़ हण जे मेहरबानी करे मुके दे मख रोटेशन दे ठयो ठयो खणी ॿियारी नहण खणी आ सारो त जाए खीर चंगो चंगो पर ॿुध इहा जेको खीर में पानी मिलाइण वारी ख़बर आहे न हिकिड़ी तोखे ॿी मूंखे मतां वाजो करे होटल ते सभिनी खे ॿुधाई त खेरू खीर में पानी थो मिलाए टेशन ते पाण इज़त वारा माण्हू आहियूं ख़बर अथई ॾिसी के थो तो पाणी ॾेई खपे आहे खीर वारो पर आहे वॾी खिट न त हाणे त वॾी थी वई आहे रिजण छॾ मां थी चवां त मुंहिंजो रस्तो छॾियो जे न मुंहिंजे भाउ खे ख़बर पवंदव त बूटियूं बूटियूं करे छॾींदो नाराज़ न थी प्यारी हाणे ताईं ख़बर कान पुॼंदी बस तूं रुगो पंहिंजी इहा गंदी ज़बान चपन अंदर बंदि कर जे वधीक ॻाल्हाई त कटिजी वेंदे हाकिम खान छोरी दाबो ॼण में सिखी वई आहे केरु कटींदो साईं ज़बानूं तूं या तुंहिंजो खीर खपाईंदड़ भाउ या तुंहिंजो पाड़ू मङे थो जंहिंजी हैसियत असांजे टके बराबरि बनाए सुठो इन्हीअ में अथव त मुंहिंजो रस्तो छॾियो न त पोइ तव्हांखे हैसियत जी ख़बर पइजी वेंदी शिकारी शिकार न छॾींदा हाकिम खान वठ कारा गाड़ीअ खे
तुझी इहा मजाल जो तो हाकिम खान ते हथ खयो आहे? हथ खण खां पहिरीं इहो छो न सोची त मां कंहिंजो पुटु आहियां? पी जा पुट औरत जी इज्जत में हथ नाहिन विझंदा, एतरी त ख़बर आहे। बकवास बंद कर कमीना। तू ज़बान खे लगाम दे, हाकिम जा चमचा। निसार औरत जी इज्जत में हथ विझण वारे जा हथ वढे छॾींदो। अॼु जंहिंजी इज्जत में तव्हां हथ विधा आहिनि उहा मुंहिंजी इज्जत आहे, उहा मुंहिंजी मंग आहे। सुनो थियो तुझे सोट निसार है हाकुम खान जो पान में छेड़ो थी पियो आहे स्टेशन ते। छा थो चई करो? आशुम मां पंहिंजे सवा भरी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां स्टेशन ते। खबर है गरीब दा बाल वडेरे को न खबर पई तूंदे पुटा को पिया मरे दई 10 साल जिंदगी घट थी वे सही कम च। हाँ हाँ वनी वडेरे के बुधा वडेरे चमचा।
गरीबन जी का इज्जत आ। अरे हाँ हाँ हुन खबर पोसई तो केर इज्जत वाला है केर इज्जत वाला नहीं कम च हेठ करे मता छुट वने कम च लगे तो अज घोड़े सवारी कई है थक खाई मोटिया है घोड़े के पुठीअ ते चढ़ी उनके लगाम के काबू करण जो तरीक़ो होंदो है जेको तव्हां अॼु ताईं सिखी न सघिया होतार नंढारे से घोड़े सवारी न प्या करे ये सवारी प्या करे कम च परोदा मालिक छोरा निसु पच गया घूड़े कर जन से कम च दार धूड़िया त हाणे हुन निसु ऐं हाशियो ते थींदा रहन बि असांजे फार्म ते ऐं विढ़न बि असां सां जे हाणे रहंदा त असां जूं जुतियूं साफ़ करे रहंदा अॼु जो अॼु उन्हनि खे ख़बर पइजी त हुननि जी हैसियत छा आहे छो जो उन्हनि मुंहिंजी अखि न आहे ॾिठी जंहिंखे अखि ॾसां उन खां ज़िंदगी खचां थियो छा आहे न मिलण न जुलण में सामान खण हल शहर जेको तमाशो वडेरा कंदा तोखे ख़बर आहे वा मूंखे ख़बर आहे इन खां अॻु में कोट छॾे वञो शहर में मुंहिंजो होटल वारो यार आहे तव्हांखे जॻह पाणे वठी ॾींदो अच्छा असां शहर वञी छो रहूं सभु तोखां सवा भेण जन्नत तोखे कसम आहे मुंहिंजो कोट छॾे तो तू चईंदो त असां ही गोट छॾे था वञूं निसारी मुझो फिक्र न कर पर यार मुझे भेण जन्नत जी तोखे पार थे जिंदगी में न कहीं दुखियो दी न ॾिठो
अरे हाशू खीरा तू ही अरे सर मां ही आहियां। अरे हेॾे एतिरा मुड़ुस माण्हू कॾहिं खां चाहो रहो बि मुंहिंजे फार्म ते ऐं विढ़ो बि मुंहिंजे पुट सां। अरे इहो त ॿुधा इहो निसू किथे आहे? अरे सर निसार जी मूंखे त ख़बर कान्हे। ख़बर न थई। अरे पातरनि सां पाण ई ॿुधाईंदे छो जो तो मुंहिंजी अखि न आहे ॾिठी। जंहिंखे अखि ॾसां उन खां ज़िंदगी कसां। वठोसि मत पर पुट। जन्नत केतिरो मूंखां भॼण जी कोशिशि कई न कोशिशि भॼण जी पर मूं तोखे फासायो। प्यार जे पिंजरे में फासायो मूं तोखे। हा मूं फासायो। हकम खान जन्नत के छड़े शैतान। न शैतान शिकार के नाहिन छड़ींदा। शैतान आहियूं जन्नत जी जवानी जाम पी
कोई छड़ी दासीस रातन कमीना तू के आज जिंदा न छड़ी जमा बकवास बंद करो कठल कुत्ता हम कदे रहंदान आई चोर पंहिंजो कम करे हलिया वेंदा आहिनि हकम खान हिनखे ॿुधाईस त हिन जी हैसियत छा आहे हकम खान तेरे जन्नत के अगर तो छड़े ना जन्नत के अजी तो जन्नत के ना है छड़नो अरे तू जिंदा कोड रह दे कुत्ता जुल्म ने पर जालिम के खत्म थी गया तू जालिम आई तो हर कंहिं ते जुल्म कया हन तो ॻोठ वारनि खे परेशान कयो तो मूंखे परेशान कयो तो मुंहिंजे भाउ खे परेशान कयो तो निसारे केतिरो मारियो तोखे न चढ़ी न जन्नत न पाण ते मौत ॾिठी थी त ख़बर पवई थी न त मौत छा थींदी आहे मूंखे न मार जन्नत तोखे कुत्ते खे माफ़ कया हां निसार तो के कुछ न तो थी सके निसार फोन में कटे दिया ना निसार के अस्पताल गणी वजो मामा ने बता देंगे मामा ने बता देंगे निसार तो के कुछ न तो थी सके निसार तो के कुछ तुझे निसार के अस्पताल खणी हुई तो पर हिकड़े शर्त सां तोखे मूंसां गॾु हिकु राति गुज़ारणी पवंदी छॾिने पकाए के जाने मां मरण वारे जे पोयों केर मुंहुं आहे छा भला अच्छा अच त हलूं हवेली ते आशमा
कौन कयो मैं तो के चिंता कौन चली तुसे मैं ठोक घास में माजी भेण जे आशिक के मारे आई वो खून मुझे पुट जे बता दो मड़ी ऑफिसर गिरफ्तार करे न के गैरत जी आड़ में खून करे वेठवा पांजी भाजो कर भेण आई उन जे आशिक जो कातिल मान पर तुझो पुट हाकिम खान आए अरे वडेरा तो गोठ जा मुहाफिज तू केड़ो मुहाफिज नहीं तू तो मिरू आई मिरू बकवास बंद कर आदम खान ता परवाह न कयो इंस्पेक्टर बहराम जा पादर खाइंदो तो सब सचू कंदो आदम खान सुठो इन में ते त राजू ने रवाज मूजिब फैसलो कर ऐं पंहिंजे पुट खे सज़ा ॾे न त मां हुन सां अहिड़ो त हशर कंदुसि वेहंदो त वेही कोन सघंदो उथंदो त उथी कोन सघंदो ऐं जीअं घुमंदो त घुमी कोन सघंदो बकवास बंद कर सवेल को मथो फेराए छडियो थई सूबेदार साहब इन गरीब मिस्कीन के थाने ते वठी वने तुझे दर्द खे मां समझा थो दोस्त तुझी कहानी ॿुधी मूं ते ज़ालमनि जो कयल ज़ुल्म यादि अची वियो वक़्त जे वेरनि मूंखां पंहिंजो माउ पीउ जुदा करे छॾियो ज़ालमनि जे ज़ुल्म मूंखे झंग जी ज़िंदगी ॾिनी को बि माण्हू झंग जी ज़िंदगी ख़ुशीअ सां कोन गुज़ारींदो आहे वक़्त ऐं हालात उनखे धाड़ेल बनाईंदा आहिनि ऐं ही ग़रीब हबीब अॼु हबीब धाड़ेल जे नाले सां सुञातो वञे थो वक़्तु आयो त वेरनि खां परात कंदासीं ज़रूरु कंदासीं बाबा तव्हांखे जेकॾहिं पाणी पियो घुरिजे तव्हां मूंखे चओ हा इंसान खे पंहिंजो कमु पाण करणो बाबा तूं मूंखां नाराज़ आहीं तॾहिं हीअं थो ॻाल्हाईं न हा पुत्र मां तोखां नाराज़ आहियां पर जेके माण्हू ताना था हणनि न उहे मूंखे सीने में तीर हणो चुभनि था पुत्र चवनि था त नूरो पंहिंजे धीउ जी कमाई थो खाए बाबा माण्हू जे चवनि त जीअण छॾे ॾियो त छा असां जीअण बि छॾे ॾींदासीं बाबा माण्हुनि खे हणो खॾे में तव्हां पंहिंजी ज़िंदगी जियो बाबा सुभाणे अखियुनि जी केर थी लॻे बाबा मां तव्हांजे अखियुनि जो इलाज थी कराइण चाहियां तव्हां ॿीहर पंहिंजी धीउ खे बाबा ॾिसी सघंदो पर धीउ एतिरा पैसा किथां ईंदा असां त ग़रीब आहियूं बाबा मूं एतिरा पैसा गॾु कया आहिनि जंहिंसां तव्हांजो इलाज थी वेंदो तव्हां रुॻो मूंसां गॾु हलण जी हा कयो ठीकु आहे धीउ जेकॾहिं तुंहिंजो इहो ज़िद आहे त पोइ हलंदासीं उतार वाह जो कम कर दिखाले हाशिम खीर वाला अंदर ऐं नंढा भोतार ॿाहिरि जशन पाणी लॻिया पे इंतज़ार कंदड़ नचणी कमर जो सुती पई आखो त खिनावास ये मन कुर्बानी ट्रक बोड़े होवे ट्रक बोड़े तो मुझे अख ना है ठीक जंहिंखे दसिया ज़िंदगी कसिया पाछा खाण जो इंतज़ार आहे अचण ॾींस जशन बि थींदो उतार सदा जा नाराज़ पे थी वे बेटे भाई के कुछ है कोनी तुसा पूछा करते को संगत करूं तू हुकुम कर यार अच्छा कागा नहीं का नहीं कम दे बस बस
इया मुझो दोस्त बादशाह खान मुझो बस बादशाह खान पंहिंजी तारीफ़ पाण कंदो मां उहो बादशाह आहियां हिन दुनिया जा ॾोहारी मूंखे आका चवंदा आहिनि ऐं कानून बादशाह खे कहारी चवंदो आहे ऐं बादशाह कावड़ मां कदम खणे त धरती धुॾी वेंदी आहे होतार इंतजार कहिड़े हुन त कोरम बि पूरा आहे मेरे ख्याल च नचणी को खिनावा कम बंद चे बता दो तकड़ो खुश आही बता दो तकड़ो हद काई तोरे मानी मोहजा जानी हद काई तोरे मानी मोहजा जानी खुश आही बता दो तकड़ो देशम दे हाशिम साहब मिलण आयो छा नहीं साहब हर सुबह के हर गोली पाण त रेस आदम खान जी पार्टी आ मानो वॾा सुठो कयो वजन हाशिम खे विधव जेल में सुठो कीर पाण कोले असां वरी पाणी वारनि खे बदनाम को करे स्टेशन ते त पोइ ने देगड़ी में छा खणी आई असां भक्त वांदो त तव्हां जे लाइ हाशिम खे अंदर कयो अथव न त रेस वॾे वॾी पार्टी कई वॾी पार्टी वॾो भक्त कयो अथई ऐं चई त साहबनि खे पंहिंजे हथनि सां खराए स्टेशन ते पोइ भला बिस्मिल्लाह कर बुख बि ॾाढी लॻी आहे मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़े थाल में लाहे ॼाव त पाण में मोहबत वधंदव न पर अलॻि अलॻि करे थो ॼाव पता विढ़ी पओ स्टेशन ते सॼो कमु स्टेशन ते बिस्मिल्लाह वठो खाऊं त ख़बर पए संतरी हलिया मां सदको वञे मां खाए पया तो अली नासुम दे सिपाही की जनरेशन सिपाही सगा लाकत ते बिठान छो बिठान को बिठान तो खाली गनमानी ना करें स्टेशन पे बता दो तकड़ो खुश आही बता दो तकड़ो हद काई तोरे मानी मोहजा जानी हद काई तोरे मानी मोहजा जानी खुश आही बता दो तकड़ो देशम दे हाशिम साहब मिलण आयो छा नहीं साहब हर सुबह के हर गोली पाण त रेस आदम खान जी पार्टी आ मानो वॾा सुठो कयो वजन हाशिम खे विधव जेल में सुठो कीर पाण कोले असां वरी पाणी वारनि खे बदनाम को करे स्टेशन ते त पोइ ने देगड़ी में छा खणी आई असां भक्त वांदो त तव्हां जे लाइ हाशिम खे अंदर कयो अथव न त रेस वॾे वॾी पार्टी कई वॾी पार्टी वॾो भक्त कयो अथई ऐं चई त साहबनि खे पंहिंजे हथनि सां खराए स्टेशन ते पोइ भला बिस्मिल्लाह कर बुख बि ॾाढी लॻी आहे मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़े थाल में लाहे ॼाव त पाण में मोहबत वधंदव न पर अलॻि अलॻि करे थो ॼाव पता विढ़ी पओ स्टेशन ते सॼो कमु स्टेशन ते बिस्मिल्लाह वठो खाऊं त ख़बर पए संतरी हलिया मां सदको वञे मां खाए पया तो अली नासुम दे सिपाही की जनरेशन सिपाही सगा लाकत ते बिठान छो बिठान को बिठान तो खाली गनमानी ना करें स्टेशन पे ॾाढो सुहिणो आहे
नीहन भाईंदस केॾो बि थिए नुक़सान मुंहिंजो नीहं लाथो थम नीहुन भाईंदस केॾो बि थिए नुक़सान मुंहिंजो दिलि आ कहिड़ी चीज़ सजण साईं दिलि आ कहिड़ी चीज़ सजण साईं साहो तो ता कुर्बान मुंहिंजो दिल में मता ॿियो ख़्याल को भाई कसम खुदा जो भूरल साईं दिल में मता ॿियो ख़्याल को भाई कसम खुदा जो भूरल साईं वल्ला ॾाढो थो वणी मूंखे तूं नाज़न नखरन वारा मूंखे मारे छॾियई ओ सदको वञे मां प्यारा मूंखे मारे छॾियई यार हाशिम मुंहिंजी मंज़िल अची वई जेकॾहिं मुंहिंजे थाक ते हली न त तुंहिंजी गुलामी बि ॾींदुसि न यार मुंहिंजी मंज़िल परे आहे त पोइ यारो यारी जेकॾहिं ॾुखियो वक़्तु अचई त हिन जेल जे यार खे यादि कजां तुंहिंजे कम ईंदुसि जेल जे संगतियुनि खे कॾहिं बि विसारबो न आहे जॾहिं ज़रूरत पई त परे नहीं पोइ यारो यारी हा हे बि वठ छो भी रही है ता छो रस्तो रोकियो आहे बोला वने दी दिल जे था मजबूर थी तो जो रस्तो रोकियो तुझे ठुमके तो मारे थी असल हाँ में बांधी मारे थी पोइ किथे नी मारो रस्तो छो रोकियो अथई हकम खान छो ई तो उॾा में थी दादा न तू घबराए न इन चोरी जा स्वर मां पाण ई थो पुछां मुझे दी के चलो दालमो
चुप बंद कहे पंहिंजा किना दंत जहिड़े प्यारे नमूने सां हिन छोकिरी खे खयो अथव न अहिड़े ई प्यारे नमूने सां हिन मां हथ कढो ॾंद भनी छॾींदो अथव ॾंडनि सां मथींदो पंहिंजा ॾंद मेड़ींदो अदा मुंहिंजो ॾंद ॾिठव भाऊ मुंहिंजो ॾंद ॾिठव अरे जल्दी कयो हथ कढो हिन मां टेशन ते ग़रीब जा ॿार हराम थी वेंदे हाकिम जे हथऊं सुठो इन में थई त हितां पासो करे हलियो वञ हाकिम लॻे थो हिन जो मौत असांजे हथनि में थींदो मौत कंहिंजो थींदो ऐं कंहिंजे हथनि सां थींदो इहो तव्हांखे ई घर दिमाग़ ॿुधाईंदो हथ में हथियार खणी गिदड़ बि शींहं थी वेंदा जेकॾहिं आहीं मुड़ुस माण्हू त इहो हथियार त उछला पोइ ख़बर पवे जवान ऐं भाड़ीअ जी अरे केरे छा तो लूधड़ो हथमा हथियार फिटी कर हिनखे गाॾियां मुकूं था हणूं टेशन ते पाणे ख़बर पइजी अथनि
हाशिमा कुत्ते जरूरत पेला इन्हनि खे ही वटि का लाइन जूं मुंडियूं स्टेशन ते ताजू मुंझू धड़का अलग करे सघां थो पर न मां तव्हांखे तड़पाए केरु थोक में मरण लाइ अचे अचो ॾिसां कहिड़ो थो चइजे केतिरा चक्कर छड़ियो त मां त घर मां अकेली न निकरंदी कर जहिड़ा वरी असांखे था करणा पवनि वठी हल न पंहिंजे घर हल पिनी जो कांटो फिट स्टेशन ते समझो था न सरदार एक पोड़ा के छोकरा सां तव्हां के तरफ अची रहिया आहिनि जेको तव्हांजो हुकुम न को गोली न हलाए उनखे अचण ॾियो पोड़ा तव्हांजो कंहिं बि कमु आहे असांजो सरदार हबीब जो कमु आहे पुट हबीब तूं आहीं हाँ चाचा कहिड़ो कमु आहे ॿुधाए चाचा वॾी उमिरि जो आहीं पेरनि ते किरी मूंखे गुनाहगार न कर पुट ज़मीन जो टुकड़ो आहे आबाद थींदो आहे त रोज़ी मिलंदी आहे हाणे त उहो बि आबाद नथो थिए ज़मीनदार रहीम असांजो पाणी बंदि करे छॾियो आहे चवे थो त इहो टुकड़ो खपाए मूंखे ॾियो पुट तुंहिंजो नालो ॿुधी ॿेले जो रुख रखियुमि तूं ई हुनखे ज़ोर भरे पाणी जो हिसो वठी ॾे हक़ ऐं इंसाफ़ कर संघार तयारी पकड़ियो रहीम बख़्श ज़मींदार खे कंधे खणी अचो हबीब जी अदालत में रहीम ग़रीब हारिन जो पाणी रोके जज़ीदन जो सुपा सालार थियो आहे हुनखे सज़ा हबीब जी अदालत ॾींदी वञो न बोड़ो हाँ न वडाई थम वडाई तरगो रब जी ज़ात कई सोहे थी त पोइ मूंसां रुखो रुखो छो थो ॻाल्हाई बाक़ी मिर्च मसाला विझी ॻाल्हायां छा ओहो मां थी चवां त तूं प्यार सां छो न ॻाल्हाईंदो आहीं हाशिम तो कॾहिं प्यार कयो आहे हाँ प्यार कयो आहे
कीरा वो खुश नसीब पंहिंजी भोरी में सा जेका खीर जी ॾाढी भली हुई। मां जानवरनि जो कोन थी पुछे के इंसान सां प्यार कई थी, मां उहो थी पुछे। हाँ मूं प्यार कयो हो पंहिंजी भेण सां जेका हिन दुनिया में नाहे रही। हुन मुंहिंजी कुंवार लाइ ॻाढ़ो वॻो बि वठी छॾियो हो चवंदी अदा पहिरीं तुंहिंजी शादी थी। उन खां पोइ बराबर मैं तो ॾाढी भली आहे पर कार खे ॾसी अथई असली किथे
अरे रा अरे मेहमान कर से मेहमानी कमंद च मोदार साईं छो घुरायो आहे तव्हां मूंखे तोखे छा ॿुधायां नूरा अरे तूं त अंधो आहीं मोदार साईं मूं तव्हांजो ॾोह कहिड़ो कयो आहे ॿुधायो छो नथा ॾोह त तो कयो आहे पंहिंजी धी चांदनीअ खे हाशिम सम्झ अरे मांगनि जे बिरनि में हथ विधा अथई तो समझी वियुसि मोदार साईं समझी वियुसि तव्हां ते हाशिम जो डपु वेठल आहे तंहिंजे करे मूंखे धमकायो था तव्हां हाशिम शींहुं अथव हाशिम फौलाद अथव उन सां टकर खाईंदव त टुकर टुकर थी वेंदव बस आदम ओ बात छोड़वा जंहिंमें हाशिम जहिड़ा सड़ी काक थी विधा नूरा हिकु अंधा ॿिया खेॾी अख बूट हा वॾा को बेस ताईं ॻाल्हि ॿुध इज़त वाला थी ऐं इज़त न छोरी घिनाव कमंद च बेस्तो त तूं आहीं बेपिता वडेरे जा कुत्ता होतार अञा ॾेखदा वेठई अंधा मेरी बा बेइज्जती करंदा कमंद च ऐं तूं ॾेखदा वेठी मां छोड़स मां कना ई कप छोड़स कंदर हे मरंदो छोजो हिन मुंहिंजी अख न आहे ॾिठी जंहिंखे ॾिसां खां ज़िंदगी कसियां हिन जो केस हाशिम ते मरियो वेंदो मरी हो गई पर मुझी अख न ॾिठई सर रईस आतम खान जो पुट रईस आतम खान वहां मिलण चाहिए थो मोकिलियोस यस सर अस्सलाम वालेकुम अचो अचो रईस आतम खान खुश रहो वेहो खैरत आहे न अहिड़े खदिमाग लाइ मूं वटि बि इंस्पेक्टर आहे जेको इन बददिमाग जो दिमाग़ दुरुस्त कंदो या सिकंदर जी सन्नी मार अथई ॿुधाए त कंहिंजे लाइ कमु कंदो आहीं कुझु कोन थींदी ऑफिसर या त कालिया लाइ सन्नी मार आहे मां इन 5 मिंटनि में लाको खां ॿाहिरि हूंदुसि जेकॾहिं तो 5 मिंटनि में न ॿुधायो त तूं कंहिंजे लाइ कमु कंदो आहीं तुंहिंजे साह जी रग कमु करणु छॾे ॾींदी जी साह सां चाव अथई त 5 मिंटनि खां अॻु ॿुधा न त निड़ीअ ते न ॾेई आकारा करे छॾींदोसि ॿुधाए त कंहिंजे लाइ कमु कंदो आहीं सिकंदर सां ज़िद करणु चङी न आहे इन जे करे त साह विञाए वेठे सर
देसाई महबूब। यस सर। कालिया जो फाइल ठा ऐं हुन में लिखी छॾ त कालिया ख़ुदकशी करे छॾी। ओके सर। अहिड़ा ॿिया ऑफिसर ॿ टे आया त मुजरम जो मुक़ाम ईअं लॻंदो। अचो मिस्टर सिकंदर जी। सिकंदर अली हाकिम खान वॾे आदम खान जो पुटु आहे। अस्सलाम वालेकुम। हिन जे ॻोठ में हाशिम नाले हिकु ख़दमात पैदा थियो आहे जेको क़त्ल जे केस में रूपोश आहे। उन केस जे सिलसिले में तुंहिंजी ड्यूटी ॻोठ में रखी आहे। हिकु मामूली माण्हूअ जो दिमाग़ दुरुस्त करे नथा सघे त पोइ ॻोठ जे चङ मुड़सीअ जी पग छो सीड़ाई अथई। असां पंहिंजे पग जे वरनि ते हिकु मामूली माण्हू जे रत जा छंडा नथा हणणु चाहियूं। इन जे लाइ त इहो मामूली केस तव्हांखे ॾिनो आहे। सिकंदर अली हाकिम खान तोखे वठणु आहे। सर मां इहो पंहिंजो मामूली केस पंहिंजे मुंहुं ई हल कंदुसि। हाकिम खान मां तव्हां सां गॾु हलण लाइ तयारु न आहियां। ठीकु आहे सर, पर पंहिंजे कम में कोताही न कजो छो त असांजा हथ तमामु वॾा आहिनि। वेरी इंट्रेस्टिंग केस। मूंखे त ही पाण ख़दमाग पियो लॻे। छा कालिया ख़ुदकशी करे छॾी? मूंखे ख़बर ई कुझु बि थी पवंदो मगर कालिया कॾहिं बि पंहिंजी ज़बान न खोलींदो। जबू कालिया असांजो वफ़ादार साथी हो, हुन जे घर 5 लाख रुपया मोकिले छॾ। छा थियो? ख़ैर त आहे न? कालिया खे पुलिस हीरोन समेत गिरफ़्तार कयो। अॼु ख़बर मिली त हुन ख़ुदकशी करे छॾी, पर पुलिस जे अॻियां वो कुझु बि न पुछियो। कालिया जे केस जी जांच कहिड़े ऑफिसर खे हुई? आदम खान ॻाल्हि लिकी हुई, मुड़ुसु मरी वियो। हाणे ऑफिसर जी जांच करे छा कबो? आयूं ॾाढा रुना का शइ न खपे दिली दोस्त बिना अलाही अला। हबीब तू मूंखे अगवा कराए सुठो न कयो आहे। शहर में माण्हू हड़तालूं कंदा, पुलिस परेशान थींदी। पोइ पुलिस जो फ़ैसिलो तुंहिंजे लाइ नुक़सानकार हूंदो। हबीब पुलिस जो फ़ैसिलो बाद में ॿुधबो। हींअर फ़ैसिलो हबीब जी अदालत कंदी। बुझार तू न ॾे, तू मूंखे छा लाइ घुरायो आहे? इंसाफ़ करण लाइ घुरायो आहे तोखे। मक़सद जी ॻाल्हि कर, केतिरा पैसा खपनि? पैसा न, पाणी खपे पोड़े आदम जी ज़मीन लाइ।
वञी पंहिंजे बचड़नि जी रोज़ी करे। पाणी ॾियण खां इनकार कयां त पोइ हिनजे मौत खे ॾिसी को बि कंहिं हारीअ जो पाणी बंदि न कंदो। जेकॾहिं कंहिं बंदि कयो त हुनजी सज़ा इहा ई हूंदी। इहो हबीब ख़ान जी अदालत जो हुकुम आहे। मुख्तार बब्बर अब्दुल्ला होटल वारे खे खीर ॾिनमि। हा 6 किलो खीर ऐं 9 किलो हुन में पाणी विधमि पेशण में। असांजा कम इहे आहिनि। ज़ोरनि जी होटल ते 12 किलो खीर ॾिनमि। 5 किलो खीर जंहिंमें 7 किलो पाणी विझी पूरो कयो। कंहिंखे न ॿुधाइजो। सूमर जी होटल ते 18 किलो खीर ॾिनमि। 8 किलो साफ़ी खीर जंहिंमें 10 किलो पाणी विझी पूरो करे ॾिनोमांसि। असां बाबा बाए काथे इज़त वारा माण्हू असां कमु अहिड़ो कंदा आहियूं। हा छह ऐं 5 बराबर थिया 11 ऐं 11 ऐं 8 थिया कुल 19 किलो। 19 किलो थिया 9 किलो ऐं 12 किलो थिया 21 किलो ऐं 10 मथां वरी ॿिया कुल थिया 31 किलो। माना 31 किलो पाणी ऐं 19 किलो खीर। माना 31 किलो जा पैसा पंहिंजे खीसे में, बाक़ी 19 किलो जा पैसा वारे खे